إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الذي ينزل الغيث من بعد ما قنطوا وينشر رحمته وهو الولي الحميد. हर किस्म जी हमदें सना उन परवरदिगार पालनहार जे लाए जंहिंजा पाण बड़े मोहताज आहियूं। हू रब जेको मींहं वसाए थो अने सावकूं करे थो। हू रब जेको बरसात खे रोके करे तन जे बाने खे आज़माए थो। अॼु हिन मैदान में पाण को गॾिजाणी करण या शौक़ से न आयासीं। पाण मजबूर, लाचार, बेबस मिस्कीन थी करे ते आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ करणा हू रब जेको पंहिंजे गुनाह मथे कावड़जी पियो आहे। हू रब जेको पंहिंजे ख़राब अमल मथे नाराज़ थी पियो आहे। उन रब अॻियां रूई करे, उन अॻियां लुड़क वाए करे, उन अॻियां मुंहुं फिटाए करे पाण ॿिए मंगण आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि फरमाए थो, हुवल्लज़ी युनज़्ज़िलुल गैस मिन बअदि मा क़नतू। अल्लाह त उहो आहे जिते मींहं वसाए थो जहिड़ा माण्हू मायूस थी वञे था, सोस पले छॾिए था। मींहं जी मुंद वेंदी रही, अञा मींहुं न वठो। हिकिड़ी नमाज़ पढ़ियासीं, मींहुं न वठो। ॿई नमाज़ पढ़ियासीं, मींहुं न वठो। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह उहो आहे माण्हू जहिड़ा सोस पहले लाई अल्लाह ताला तेरे वॾड़े खे हलाए थो। वयंशुरु रहमतहू, अल्लाह ताला पिंड जी रहमत खे सॼे मुल्क मथे फैलाए छॾे थो। ऐं अल्लाह असीं मायूस न थियासीं। तो में उमेद रखी करे, तो में आरज़ू ने आस रखी करे अल्लाह हिते आया आहियूं। मुंहिंजा रब हिन बहाने मां को अहिड़ो बहानो हूंदो जेको तोखे पसंदि हूंदो, जंहिंजा अमल तोखे पसंदि हूंदा। ऐं अल्लाह असांजे गुनाह साम्हूं न बल्कि तो जे उन हिकिड़े बहाने खे साम्हूं निहार, उनजे अमल खे साम्हूं निहार। ऐं अल्लाह अहिड़ो को बहानो हूंदो जंहिं आधी राति जो थी करे सॼी दुनिया मिठी निंद्र में हूंदी तरह तोखे सजदा कयो हुने, तरह तोखे सॾ कयो हुने। उनजी नेकी दुनिया वारे खे न ख़बर। उनजा सजदा तो ॾिठी आहे, उन जूं दुआऊं तो सोई आहे। ऐं अल्लाह असीं नथा सुञणो उन में जा केरु आहे। ऐं अल्लाह तूं सुञाणे थो। ऐं अल्लाह असीं उन इंसान जो तोखे वसीलो ॾियूं था, तो उनजी दुआ क़बूल कर। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में जहिड़ा पंडुकार पिया, तरह प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कोठे करे मैदान में हाज़िर थिए था। पोइ चए था, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबिय्यिना फतस्क़ीना। ऐ अल्लाह, जेसि ताईं तुंहिंजो नबी असां में मौजूद हो, असां मथे जहिड़ा पंडुकार आया, असीं उन नबीअ खे कोठे आयासीं। उहो पैगंबर जहिड़ा पण झोली फैलाईंदो हो, अल्लाह तूं असां मथे मींहुं वसाईंदो हुए। ऐं अल्लाह उहो नबी दुनिया छॾे असांखे छॾे ने हलियो वियो आहे।
ऐं अल्लाह इन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबियिना, ऐं अल्लाह असीं हाणे नबी जे काके खे कोठे आया आहियूं। ऐं अल्लाह असां कंहिंजी न सुणे त नबी जे काके खे साम्हूं निहार। साहबा किराम चवनि था फयुस्कौन, उमर जहिड़ा पास खे कोठे अचे अल्लाह ताला मींहुं वसाए विझे। ऐं अल्लाह असां वटि पण घणा नेक हुआ, कई बुज़ुर्ग हुआ, तोखे सॾ कंदा हुआ, तूं वसाए विझंदो वएं। ऐं अल्लाह उहे वेंदा रहिया। ऐं अल्लाह उहे पिंड जा अमल खणी दुआऊं खणी वेंदा रहिया। ऐं अल्लाह असीं ॾाढी क़ौम आहियूं। ऐं अल्लाह असीं सख़्त दिलि आहियूं। असांखे रोअण नथो अचे, असांजी अख मां लुड़क नथो किरे, पर मिसकीन थी करे, ग़रीब थी करे, वीचारा न बेबस थी करे अल्लाह मोह फिटाए करे तोखे सॾ कयूं था। अल्लाह तूं त उहो ईअं न जंहिं चयो आहे वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, मुंहिंजा बाना जर पण मूंखे सॾ कयईं त आउं ओॾो आहियां। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू अची करे आंखे पुछनि था कि असांजो रब किथे आहे, ऐं उन्ही खे चयो आंजो रब क़रीब ने ओॾो आहे। दुआ करे वारो जर पण दुआ करे थो, उनजी दुआ खे आउं सुञा थो। ऐं अल्लाह असीं दुआ करण आया आहियूं। ऐं अल्लाह असीं मींहुं मंगण आया आहियूं। ऐं रब ताला तो वाइदो कए आउं सुञा थो। ऐं अल्लाह असांजी पण सुणी ला। ऐं अल्लाह तो चई आउं हया ने शर्म कयां थो उन माण्हूअ खां जेको अची करे मूं वटि हथ फैलाए थो, उनजे ख़ाली हथे खे आउं पाछा कीअं वारियां। ऐं अल्लाह असांजा पण हथ जेको ख़ाली पाछा न वार। ऐं अल्लाह असां जेको आहियूं ॾुखियो थी करे तो वटि आया आहियूं। ऐं अल्लाह मिड़ी महसूस भले तो वटि आया आहियूं। असांजी किदाकारी कमु नथी करे, असांजो पर किदापन नथो हले। तो हिकिड़े में उमेद रखी करे, तो हिकिड़े में आसरो रखी करे, ऐं अल्लाह हिन मैदान में आया आहियूं। हिन मिटीअ से असां मथे खे भरियो आहे। हिन मिटीअ में असां लिया मैला कया आहिनि। ऐं अल्लाह एतिरे लाइ करे कया आहिनि जो हिन मिटीअ खे तूं धोई असांखे पाक करे ॾे। ऐं अल्लाह एतिरे लाइ करे कया आहिनि जो हिन सावक खे तूं असांखे वधाए ॾे। इंशा अल्लाह, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह। अल्लाह ताला में उमेद है अल्लाह रब्बुल आलमीन जल्द पां मथे मींहुं वसाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जा वॾर पांखे मोह रोज़ ॾेखारीनि था। अल्लाह ताला पांखे पाणी रोज़ ॾेखारे थो। पण अल्लाह चए थो जे न्यारो हिन वॾरनि खे जंहिंखे मूं रोके छॾियो आहे, रोकींदड़ आऊं न आहियां, बल्कि आंजा गुनाह आहिनि जंहिं इन वॾरनि खे रोके छॾियो। वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कदबत अयदीकुम। ऐ इंसानो, जेकी पण आ मथे मुसीबत अचे थी आने गुनाह जे कारणे, आनी ग़लती जे कारणे, आंजी नाफरमानी जे कारणे आ मथे मुसीबत अचे थी। ऐ अल्लाह असीं मञूं था असीं गुनहगार आहियूं, असीं खताकार आहियूं, असीं सियाकार आहियूं। असां वटि को पण अमल न आहे जेको तोखे ॾेखारियूं, पर ऐ अल्लाह असीं तो वटि ई वसीलो पेश कयूं था। ऐ अल्लाह असां वटि कीअं न आहे जेको तोखे ॾेखारियूं। असां वटि हिकिड़ी ज वस्तु आहे, उहो तौहीद जेको अब्दुर रहीम पछमी असांखे ॾेई वियो आहे। ऐ अल्लाह उन तौहीद जी लज रखी करे तूं असां तौहीद वारे खे मिठो पाणी प्यार। ऐ अल्लाह उन तौहीद मां असां हथ न कढिया। ऐ अल्लाह इन तौहीद लाइ करे असां जेल पण भोॻिया आहिनि। तौहीद लाइ करे असां ॿार बचे मां हथ पण कढिया आहिनि। अल्लाह इन तौहीद लाइ करे असीं सॻे भाए से विया आहियूं। अल्लाह इन तौहीद लाइ करे असां असांजा धंधा फिटाए करे, कम कार छॾे करे क़ुर्बानी ॾिनी। अल्लाह तूं ॼाणे थो उहे असांजा वड़ियल, उहे असांजा माइट जंहिं क़ुर्बानी ॾिनी तौहीद लाइ करे, उन तौहीद खे असां संभालियो आहे, उन तौहीद खे असीं बचाए वेठा आहियूं। ऐ अल्लाह उन तौहीद खे साम्हूं निहार। ऐ अल्लाह तौहीद वारे खे साम्हूं निहार। मुंहिंजा अज़ीज़ो, ॾुकार जेको आहे ख़तरनाक वस्तु आहे। पाण डिॼूं था उन ॾुकार खां। अल्लाह रब्बुल आलमीन ॾुकार जहिड़ा डूंगर पांखे न ॾेखारे। अल्लाह ताला ॾुकार पाण मथे कॾहिं पण न हारे, पर पाण उन वस्तु खे भुली वञूं था कि ॾुकार पाण मथे कुला अचनि था। पाण पिंड जी भुल आहे, पाण पिंड जी ग़लती आहे। न त पाणी जहिड़ी वस्तु जेको इंसान लाइ करे ज़रूरी आहे, अल्लाह ताला कॾहिं न रोके। अल्लाह ताला त पहिलो पैगंबर जेको हलाए दुनिया में नबी हलाए, उन नबीअ खे ॾसे छॾे वें कि माण्हू जे मथे मींहं कीअं वसंदा। नूह अलैहिस्सलाम पिंड जी क़ौम खे नसीहत कंदे चवनि था फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहू कान गफ्फारा।
ए मुंहिंजी क़ौम ऐं अल्लाह ताला वटि इस्तिग़फ़ार कयो ऐं अल्लाह ताला वटां माफ़ियूं मंगो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटि तौबा कयो ऐं जर तौबा कंदा ऐं इस्तिग़फ़ार कंदा ऐं पंहिंजे गुनाह मां हथ कढंदा कुर थींदो युरसिल समाअ अलैकुम मिदरारा अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथां लगातार आमथे मींहुं वसाईंदो लगातार आमथे मींहुं वसाईंदो वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन अने अल्लाह ताला आंजी मदद कंदो कीअं मदद कंदो अल्लाह ताला आंजे औलाद में आंजे माल मिल्कत में आंजी खेती वाड़ीअ में अल्लाह ताला बरकत ॾींदो आंजा डैम ओगनी वेंदा आंजा तरा भराजी वेंदा आंजा खेत्र बुखजी वेंदा आंजो नदियूं वही निकिरंदियूं आंजो मुल्क आबाद थी वेंदो तंहिं लाइ करे शर्त हिकिड़ी है फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहू कान गफ्फारा जे अल्लाह जा बाना ई जेको रहिया अल्लाह ताला वटि इस्तिग़फ़ार कयो अल्लाह ताला वटां माफ़ी मंगो अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर अञो दुआऊं क़बूल कंदो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हिन मैदान में पाण आया आहियूं पांखे रोअण जेकॾहिं न अचे त मुंहुं फिटायूं अल्लाह अॻियां सर खे झुकायूं पंहिंजी दिलि में रिठा कयूं जे अल्लाह एतिरे लाइ करे आयो या हिते हिन मैदान में मुंहिंजो ॿियो कीअं कमु न आहे हिते मुंहिंजो ॿियो कोई दुनिया जो फ़ाइदो न आहे ऐं अल्लाह बंदि करे धंधे मां हथ कढी कमकार छॾे करे हिते इन उमेद से आयो आहियां जे को आहे जेको सुणे थो को आहे जेको माफ़ करे थो अल्लाह ताला तो त पिंड चई है कि मुंहिंजो बानो जर मूं वटां माफ़ी मंगे थो त आउं ख़ुशि ने राज़ी थियां थो जे मुंहिंजे बाने खे आउं यादि पियो आहियां ऐं अल्लाह तोखे असीं ओॾा थिया आहियूं ऐं अल्लाह तूं पण असांखे ओॾो थी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वमा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता उहिब्बहु अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो बानो लगातार नफ़िल नमाज़ पढ़ी करे नफ़लूं पढ़ी करे मूंखे ओॾो थिए थो ओॾो थिए थो ओॾो थिए थो ऐं अल्लाह हिन में जा कई नफ़िल पढ़ंदल आहीं ऐं अल्लाह हिन में जा कई नफ़लूं नमाज़ूं पढ़ंदल आहीं ऐं अल्लाह तोखे ज़रूर ओॾा हूंदा तूं सञणे तो असीं नथा सञणो ऐं अल्लाह तो चई है हत्ता उहिब्बहु आउं उन इंसान से मोहब्बत कयां थो ऐं अल्लाह हिन मां जंहिंसे पण तो मोहब्बत कंदो वएं ऐं अल्लाह हिन मां जेको पण तोखे पसंदि वे उन जे बारे में तो चई है वला इन सअलनी लउतियन्नहु मुंहिंजो ई बानो जेकी पण मूं वटां सवाल करे उनखे आउं ॾियां थो रब तोजो वाइदो आहे अने तूं कॾहिं वाइदे खे तोड़ी नथो ऐं अल्लाह तो वाइदो कये नफ़िल पढ़े वारो नमाज़ी मूंखे ओॾो थिए थो ऐं अल्लाह नफ़िल पढ़े वारा तोखे ओॾा थिया आहीं ऐं अल्लाह तो वटि हली ने आया आहीं त पोइ तो वाइदो कये जेको पण सवाल करे सवाल खे आउं सुणा थो ऐं अल्लाह सवाल हिकिड़ो ज खणी ने आया आहियूं ॿियो कोई सवाल न आहे हिकिड़ो ज सवाल आहे ऐं आसमान जा रब ऐं मींहं जा रब असां मथे रहमती ने बरकती मींहुं वसा ऐं अल्लाह असांजो माल बुख मरे थो ऐं अल्लाह असांजा जानवर परेशान थी विया आहिनि ऐं अल्लाह अबोल जानवर बेज़बान जानवर लोणा फिरी था जे असां कोड़ो कयो आहे असां मथे मींहुं कुला नथो अचे असां मथे पाणी कुला बंदि थी वियो आहे असीं ऊन्हारे खे सही करे लुखे खे सही करे कारा सहन करे अने वसकारे मथे पुगासीं असां मथां अञा पण उञ नाई लथी असां मथां अञा पण बुख नाई लथी मुंद वञे पई मींहुं कुला नथो वसे ऐं अल्लाह उन जानवर खे केरु चए जे ही हू वेठा आहीं जंहिं मींहं खे बंदि कयो आहे ही हू वेठा आहीं जंहिं वॾड़े खे ताड़ा लॻाए छॾिया आहीं तव्हांजे हथ में चावी आहे इन वॾड़ जे ताड़े खे खोले सघो था इन वॾड़े खे नमाए सघो था हिकिड़ी ज चावी है अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं रखो ऐं अल्लाह मींहुं रोकींदड़ आऊं आहियां मूं खां वॾो गुनहगार ॿियो केरु न आहे दुनिया मूंखे खासो समझे थी दुनिया मूंखे नेक समझे थी दुनिया मूंखे भलो समझे थी पर अल्लाह तोखे ख़बर आऊं केतिरो ख़राब आहियां ऐं अल्लाह आऊं केतिरो गुनहगार आहियां ई तो ने मुंहिंजे विच में राज़ है ऐं अल्लाह दुनिया वारे टे कंहिंखे पण ख़बर न पए जीअं मुंहिंजे गुनाह मथे तो पर्दो विझे आहे अॼु पण पर्दो विझी छॾ ऐं अल्लाह इन गुनाह खे राज़ रखी करे तूं मूंखे माफ़ करे छॾ ऐं अल्लाह सची तौबा ने इस्तिग़फ़ार कयां थो मुंहिंजा रब तूं असां मथे मींहुं वसा इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे ज़रूर मींहुं वसाईंदो मुंहिंजा अज़ीज़ो उमेद न पलियो वला तक़नतू मिन रहमतिल्लाह
अल्लाह फरमाए अल्लाह जी रहमत में जा कदें सोस न पलियो पा सोस ना ही पलियो तदें हिते आया आहियूं हितां वञी करे कदें पर दिल में ई हीलो न अचे कि कुजाणे वसंदो कि किन वसंदो बल्कि यकीन हुअणी खपे असीं नमाज पढ़ी आया आहियूं असीं दुआ घुरी आया आहियूं असीं अल्लाह रब्बुल आलमीन खे सद करे आया आहियूं इंशा अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन मीं वसाईंदो मुंहिंजा अज़ीज़ो ये पंहिंजी टी नमाज़ आहे अने टियों वरे आहे जेको लगातार पाण नमाज़ पढ़ूं था टियों वरे आहे लगातार पांखे नमाज पढ़नी पए थी ये नमाज पांखे एतिरे लाइ करे पढ़नी पए थी कि उहो नमाज़ूं जेके पांखे पढ़ियूं खपे उहो नमाज़ूं पाण था पढ़ूं ये नमाज पढ़े जी पांखे नौबत तॾहिं आ वई आहे हीअ नमाज पांखे तॾहिं पढ़नी पए थी जे पाण उहो नमाज़ूं जेके पांखे पढ़ियूं खपे उहो नमाज़ूं पाण नथा पढ़ूं हीअ नमाज नफ़िल आहे हीअ नमाज सुन्नत आहे पर पाण मां कई इंसान फर्ज़ नमाज़ खे छॾे ॾिए था कई पंहिंजा भाउ काल पण आया हूंदा टियों ॾींहुं पण आया हूंदा मींहुं मंगण आया हूंदा पण इन ॿी ॾींहं में पण ई नमाज़ कीन पढ़िया हूंदा कई पाम जा अहिड़ा पण हूंदा हयानो उथियंदा अॻे जी बांग अचींदी नमाज़ कीन पढ़ंदा कई पाम अहिड़ा पण हूंदा हिते आया ऐं पहिरों जी नमाज़ पढ़ी न ई आया मुंहिंजा अज़ीज़ो पाण पिंड अहिड़ा आहियूं कि पांखे खाली मींहुं खपे थो पाण वटां उहो अमल नथो थिए जेको मींहं खे खणी अचे उहो अमल खपंदो जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी मींहं खे खणी अचे आ वटि को अमल वे अल्लाह ताला खे ॾेखारियो दिलि में रिठा कयो मुंहिंजा रब उहो फलाणो अमल जेको मूं कयो हो न तोखां सिवा ने मूंखां सिवा कंहिंखे पण ख़बर न आई अल्लाह आउं तोखे उन अमल जो वसीलो ॾियां थो मुंहिंजा रब मींहुं वसाए अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर मींहुं वसाईंदो जे कॾहिं पंहिंजो यकीन हूंदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उदउल्लाह व अंतुम मूक़िनून बिल इजाब ऐं जहिड़ा पण अल्लाह ताला वटां दुआ घुरो तव्हांजी दिलि में यकीन हुअणी खपे कि अल्लाह रब्बुल आलमीन असांजी दुआ खे ज़रूर क़बूल कंदो अने पाण यकीन से जा आया आहियूं पाण टियों वर हिन ई मैदान में नमाज़ पढ़िया हुआसीं ते अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे मींहुं वसाए में अल्लाह ताला कहिड़ो पाण पंहिंजी सोए में पाण पर हुन मैदान में खाली ॿ नमाज़ूं पढ़िया हुआसीं अने ॿई नमाज़ में सांझी जो पाण मथे मींहुं मूसलाधार अची वियो हो अॼु पंहिंजी टी नमाज़ आहे अॼु पंहिंजो टियों वरे आहे अॼु पण पाण अल्लाह में उमेद रखी आया आहियूं कि इनशा अल्लाह पाण मथे जल्द मींहुं नाज़िल थी वेंदो इनशा अल्लाह पाण मथे मींहुं वसी वेंदो अल्लाह में खातिरी ने पांखे गारंटी है अल्लाह में पंहिंजी उमेद है अल्लाह जी रहमत में जा पाण ना उमेद ना ई थियासीं अल्लाह जी उमेद अल्लाह जी रहमत में जा पाण सोस ना ई पलियो अल्लाह त फरमाए व रहमती वसिअत कुल्ल शै मुंहिंजी रहमत त मणी वस्तुअ खे घेरे छॾे अल्लाह तुंहिंजी रहमत जेकॾहिं मणी वस्तुअ खे घेरे छॾे ते अल्लाह उन रहमत में तूं असांखे पण शामिल करे ला अल्लाह उन रहमत से तूं असांजे गुनाह खे पण ढके ला अल्लाह कंहिं वटि वञो असांखे त केरु सुझे पण नथो अल्लाह असीं त कंहिंखे सुञणो पण नथा तोखां सिवा ॿिए कंहिंजी वात जी अखां असांखे ख़बर न आहे असीं त ईज सम्झूं था असांजो अक़ीदो ईज आहे कि तूं हिकिड़ो ॾींहुं जेको सुणंदल आहीं अल्लाह इहा हक़ीक़त आहे कि तोखां लमा थी विया आहियूं तोखां दूर थी विया आहियूं तुंहिंजे घर खे वीरान कयो आहे पर अल्लाह मोड़ा वेला जहिड़ो पण आया आहियूं तो वटि से आया आहियूं ॿिए कंहिं वटि कॾहिं न आई वियासीं अल्लाह असांखे ख़बर आहे तोखां लमा आहियूं तूं नाराज़ आहीं पर जहिड़ो तोखे सॾ कंदासीं तूं राज़ी थी वेंदे अल्लाह असांखे ख़बर आहे तूं नाराज़ हूंदे तोखे सॾ कंदासीं तूं असांजा सॾ ज़रूर सुणंदे अल्लाह असांखे ख़बर आहे तूं गुस्से में आहीं तूं नाराज़ आहीं तूं कावड़जी वियो आहीं पर अल्लाह असांखे इहो पण ख़बर आहे जहिड़ा असीं तोखे सॾ कंदासीं तूं राज़ी पण थी वेंदे अल्लाह तो त चए जे मुंहिंजो बानो जहिड़ो मूं वटि तौबा ने इस्तिग़फार करणु अचे थो तर आउं एतिरो ज राज़ी थियां थो जेतिरो उहो इंसान राज़ी थिए थो जेको कंहिं सफ़र में वे अने उठ ने सवारी धीरी वे उन मथे मड़े सामान पियल वे अने उहो उठ उन वटां गायब थी वञे पोइ जरा उहो उथी निंद्र मां निहारे उठ नाई केॾां वियो परेशान थी वियो मुंहिंजो उठ केॾा मुंहिंजा त्रपड़ खणी ने वेंदो रहियो अचानक उठ साम्हूं अचे थो उहो इंसान एतिरो राज़ी थिए थो जे अल्लाह ताला खे चए थो अंत अब्दी व अना रब्बुका तूं मुंहिंजो बानो आहीं आउं तुंहिंजो रब आहियां एतिरो ख़ुशि थिए थो जे भुली वञे थो जे आउं अल्लाह जो बानो आहियां ख़ुशीअ में चए थो अल्लाह तूं बानो आहीं आउं रब आहियां
ए अल्लाह तूं एतिरो असां मथे राज़ी थी थो जेतिरो उठ विञायल माण्हू जंहिंजो उठ लची पियो त राज़ी थिए थो। ए अल्लाह असीं तुंहिंजा बाना आहियूं, विञाइजी विया हुआसीं, अॼु लची पिया आहियूं। ए अल्लाह तो वटि आया आहियूं, तूं असां मथे राज़ी थी पियो। इंशा अल्लाह अल्लाह ताला में उमेद रखी करे पां आया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर पंहिंजो दुआ सुणंदो, पर शर्त ई आहे अल्लाह ताला फरमाए वलौ अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्द। अल्लाह फरमाए जेकॾहिं कोठे जा ई माण्हू जेको रोंदल रहिया ई गमे ॾाजा वे, जेकॾहिं ई माण्हू ईमान वारा बनी वञे, अल्लाह खां ड्रिजे वारा जेकॾहिं बनी वञे, अल्लाह फरमाए थो लफतहना अलैहिम अब्वाब मिनस समा, त असीं अल्लाह फरमाए थो इन मथे आसमान जा दरवाज़ा खोले छॾियूं। जेकॾहिं ड्रिजे अल्लाह खां ईमान वारा बने, ए अल्लाह असीं ईमान वारा आहियूं। ए अल्लाह तो मथे ईमान आहे, तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं मथे पर न आहे, पर डप दिलि मां निकिरी वियो आहे। ए अल्लाह तक़वा निकिरी वियो आहे। ए अल्लाह असीं तक़वा खे पैदा कयूं था। ए अल्लाह असीं तोखां ड्रिजूं था तॾहिं तो वटि आया आहियूं। ए अल्लाह असांजे इन ईमान जी तूं लज रखी ला। ए अल्लाह आसमान जा बंदि दरवाज़ा तूं खोले छॾ। ए अल्लाह तूं खे रोकी न, त अल्लाह असीं केॾा वेंदासीं? असांजो त पुछंदड़ ॿियो केरु पण न आहे, असांखे कमु अचींदड़ ॿियो केरु पण न आहे। ए अल्लाह तूं वसाईं त पाण तुंहिंजा आहियूं, न वसाईं त पाण तुंहिंजा आहियूं। ए अल्लाह हेर पाण तोखे सॾु कयूं था, पोइ पण तोखे सॾु कंदासीं, तोखे छॾे असीं केॾा विञे वारा न आहियूं। ए अल्लाह इहो असांजो ईमान अक़ीदो आहे। ए अल्लाह इन ईमान जी तूं लज रखी ला। ए अल्लाह इन अक़ीद जी तूं लज रखी ला। मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं हिन मैदान में आया आहियो त अल्लाह रब्बुल आलमीन खे ईअं सॾु कयो कि आजी दिलि में इहा रिठा ने तमन्ना हुअणी खपे कि ॿिया मड़े माण्हू वञे पिया तंहिं करे वियो या न, बल्कि एतिरे लाइ करे वियो या हिन मैदान में एतिरे लाइ करे आयो या कि अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे सॾे खे सुणंदो, अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी दुआए खे क़बूल कंदो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जॾहिं जेल में पुराणा अने बेगुनाह पुराणा हुआ, तकलीफ़ूं हुयूं, दुख हुआ, त अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु करे चवनि था आऊं तो जो मिस्कीन अपाइज बानू, अल्लाह के सॾु करे चवनि था आऊं तो जो मिस्कीन अपाइज ही पानड़ो, पखिड़ियां तो उमेद सां तो अॻियां ही पांदड़ो, नख न रख रहमत में या रब को बांदड़ो, सुल्तान तो मथा सर गोरे से ॾिसन। ए अल्लाह तो जो मिस्कीन ऐं अपाहिज बानड़ो आहियां, जेल में पियो आहियां, को मुंहिंजी पुछा कंदड़ न आई। ए अल्लाह पलो तो अॻियां फैलायां थो, ए अल्लाह ही पलो तो अॻियां फैलायां थो, तुंहिंजी रहमत खे जेको हिन पलो में नाज़िल कर, रहमत खे भरे छॾ। ए अल्लाह असीं उन अब्दुर्रहीम पच्छमी खे मञे वारा आहियूं जंहिंजा पलड़ा न्यारे करे तो उनखे आज़ाद करे छॾे वे। अल्लाह असां उनखे सपोर्ट कयो, असां उनखे साथ ॾिनो, उन चए ला इलाहा इल्लल्लाह, असीं मरे तयार थी वियासीं। ए अल्लाह अॼु असां उन जे अखर में तोखे सॾु कयूं था। ए अल्लाह जीअं तो उनजी लज रखे वे, तूं असांजी पण लज रखी ला। ए अल्लाह तो जीअं उन जूं दुआऊं सुए वे, ए अल्लाह तूं असांजूं पण दुआऊं सुणी ला। ए अल्लाह वॾर हले पिया, तो वटि को खोट आहे, मुंहिंजा रब तूं मींहं खे रोकी ने त तोखे घणो फ़ाइदो आहे, पर अल्लाह असांजी केॾा पण भवा न आहे। मींहुं तो रोके त असीं त मरी वेंदासीं, असांजा ही जेको मालदारी वीचारा परेशान आहिनि। ए अल्लाह ई लदा खणी ॿार ऐं बचे खे कोठे परेशान थी करे मुल्क छॾे ने हलिया वेंदा। ये अल्लाह ये असांजा खेत्र जेको रहिया ई सुकी ने वाह जे हवाले थी वेंदा। ए अल्लाह असांजा वण पण सुकी वेंदा, असांजा डूंगर पण वीरान थी वेंदा, असांजा माल पण मरी वेंदा। ए अल्लाह एॾी तकलीफ़ सहण जी ताक़त असां में न आहे। ए अल्लाह इन तकलीफ़ खां तूं असांखे बचा। अहमद मल्ला साहब जेको ऐं शेर सुआ उन में अल्लाह ताला खे सॾु करे चयो हो जी मौला मींहुं वसाए, त अल्लाह ताला मींहुं वसाए में, अल्लाह ताला मींहुं वसाए में, त अल्लाह ताला नेक पाणियूं सुणे थो, उन जा अखर अल्लाह ताला खे पसंदि वेंदा। पाण उन अखर में अॼु अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु कयूं था। मुल्क जा मालिक मिठा मुख्तार मौला मींहुं वसाए, इहा दुआ आहे जेको दुआ मथे पाण मणी खे आमीन चयो खपे। इन दुआ मथे पाण दुआ करण आया आहियूं
हिते आमीन चे में कंहिंखे लज न हुअणी खपे जेकॾहिं आमीन चे में कंहिंखे लज थी थी त उहो मींहं जो मुस्तहिक न आहे मुंहिंजा अज़ीज़ो हिते लजूं छॾारियो हिते शर्म छॾारियो हिते मणी मां हथ कढी करे अलाह जा अहिड़ा बनी वञो जे अलाह ताला पंहिंजी दिलि जी धां खे सुणी लाहे अलाह पंहिंजी ज़बान जे सद खे सुणी लाहे आल अहमद मल्ला साहब जे अलाह ताला वटां दुआ घुरिया फिर चयो मुल्क जा मालिक मिठा मुख़्तार मौला मींहुं वसाए ॾींहं ॾुखिया कर दूर दे अदातार मौला मींहुं वसाए पई पतन पुकार पालणहार मौला मींहुं वसाए वण वलियन जी वात वेरो तार मौला मींहुं वसाए अलाह पट मथे त रड़ पई रही है अलाह कोई पुछा कंदल न हाणे तूं असां मथे रौफ़ कर न मींहुं वसा अहमद मल्ला साहब दुआ घुरिया हुआ पोइ चवनि था हथो बहादी तो अॻियां हाल हीणो मुंहिंज हुज़ूर अलाह हथ तो अॻियां उभा कया आहीं ने हालत असांजी तमामु ख़राब आहे हथो बहादी तो अॻियां हाल हीणो मुंहिंज हुज़ूर तो कना मख़फ़ी माफ़ियूं तो अॻियां ज़ारियूं ज़हूर हित न हलणो ज़ोर पण ज़ारियूं अगामन थियूं ज़रूर अलाह ज़ोर नथो हले पर न ॿधी सघूं जे हरू भरू वसाए पर अलाह इल्तिजा कयूं था उमेद कयूं था आसरो रखी करे अलाह तौर अपील कयूं था जे असांजी तूं दुआ सुणने पोइ फरमायो बाज से बुधबानन जी बाकार मौला मींहुं वसाए अलाह तो बाज कंदल आहीं कईअ हिते अलाह रोए पिया कईअ उछींगारूं ॾींहं पिया अलाह कंहिंजी कतो सुणी ला अलाह ताला वटां पंहिंजी दुआ घुरूं था पोइ अहमद मल्ला साहब तौहीद जो जेको वसीलो आहे इन शेर में ॾिनो ॿिया न सुणंदा सॾ त छा पर तूं न सुणंदे पोइ त सूर अलाह ॿिया दुनिया वारा सुणे की न सुणे असांखे कीअं वांदो न आहिनि असीं कंहिंखे सॾ कयूं पण नथा पर अलाह जेकॾहिं तूं न सुणंदे त पोइ कहिड़ा वेंदासीं असीं अहमद मल्ला अलाह ताला खे ईअं सॾ कयूं ॿिया न सुणंदा सॾ त छा पर तूं न सुणंदे पोइ त सूर सॾ सुण जसाइम सचा तोखे अर्ज़ादी असूर कर कमीनन ते करम तोड़े हुजन केॾा कुसूर बख़्श बदियूं बेज बख़्शण हार मौला मींहुं वसाए अलाह असीं कमीना आहियूं अलाह असीं ख़राब आहियूं पर अलाह तूं माफ़ कंदल आहीं असां मिणी खे माफ़ फरमाए छॾ पोइ फरमाए ॾेय खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थो ॾींहुं अलाह गुनाहगार त ॿिया डगरिया दुनिया में केतिरा गुनहगार पिया आहिनि अलाह तूं उन्ही मणी खे ॾींहुं पियो त असांखे कोन नथो ॾींहुं अलाह तूं असांखे पण ॾे ॾींहं खे दातार दातियूं ॾोहो ॾिसंदे थो ॾींहुं पोइ न हथ खणंदे हिते आणियो न हीलो मिंज हीअं आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए अलाह ई आसरो खणी न आया आहियूं तूं जल्द राज़ी थी वञे बल्कि अलाह असीं त एतिरो आसरो खणी आया आहियूं जे तूं अॼु असां मथे राज़ी थी पए अलाह सिज उगे तंहिंखां मां ते असां मथे मींहुं अची वञे अहिड़ो आसरो खणी न आया आहियूं आहे आसरो आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए आहे आसरो आहे असांखे जल्द राज़ी रब थिए लाहे बुलियन ता भला बुलकार मौला मींहुं वसाए पोइ अहमद भला जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे सर नमाए जी साम्हूं ॻाल्हि कयूं फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार ए अल्लाह ही सर तोखे साम्हूं नमाए छॾियां हाणे त तूं असांखे साम्हूं निहार अल्लाह सर नमाए तोखे साम्हूं अची वियासीं हाणे त तूं असांखे साम्हूं निहार फरमायो सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार जे वञन वांडोरिया से वांडियूं वारे विहार ए अल्लाह कई वांडियार असांजा माल काए मुल्क छॾे वञे पिया अल्लाह इन खे पाछा तूं वारे लाइ इहा चई पिन जे ॿार बचे बेरा थिए पिन जे मुल्क बेरा थिए पिन जे सीम बेरा थिए अल्लाह तूं करे सघे थो तोखां सवाइ ॿियो कोन थो करे सघे तव्हां सिर नवा इन बेनवा नाक़िस नवाज़ी दर निहार जे वञन वांडोरिया से वांडियूं वारे विहार मींहुं घाटो गोड़ भरतो ते पुठियां बूंदूं बहार थी वञे पछम बनीअ मथे थदकार मौला मींहुं वसाए अलाह पहिरीं असां मथे घाटो मींहुं हला अहिड़ो घाटो जे असांजा डूंगर जबर मळे धुची वञे असांजा डैम तरा मळे भरिजी वञे असांजा खेत्र जेको सावक कई अलाह तंहिं पुठियां बूंदूं बहार हलाए सिनो सिनो मींहुं हला जेको असांजो गाह वधी अचे असांजो मॉल वधी अचे अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ कयूं वस वई ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया अलाह वस वेंदी रही अलाह मुंद वेंदी रही
असां त मरे भुली वियासीं जे हाणे किथां वञो, असां वटि को वसीलो न आहे। वस वई ऐं वस चुका विसरी वसीला सभु विया, हथ खयासो हथ न खण तूं हाणे हीला सभु विया। अल्लाह असीं त तो मां हथ कढी वियासीं, पर तूं असां मां हथ न कढ। अल्लाह तूं गफ़ूर आहीं, असीं त गुनहगार आहियूं। हथ खयासो हथ न खण तूं हाणे हीला सभु विया, के किथे ऐं के किथे काए कबीला सभु विया। अल्लाह अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, अमुक माण्हू कंहिं मुल्क के वेंदा रहिया, हाणे ॿारहें बचे खां दूर थी विया मुंहिंजा रब, हाणे असीं किथां वञूं। फरमायो के किथे ऐं के किथे काए कबीला सभु विया, बस तो बारीअ हिकिड़े ते बार मौला मींहुं वसाए। अल्लाह ई बार हाणे तो ते फिगायूं था, अल्लाह मींहं जो बार तो ते फिगायूं था। अल्लाह तूं वसाईंदल ईअं तूं असां मथे वसाए वेच। रीनतियूं वर वर बतो के ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। आए हाय अल्लाह ही शेर जेको आहे फरमायो अल्लाह असीं तोखे साम्हूं विनतियूं कयूं था, असीं रणी कयूं था, एतिरे लाइ करे असांजो माल जेको आहे काठियूं कारियूं कुड़के पियो, काठियूं कारियूं खाए पियो। अल्लाह कख सुकल नथो मिले, अहिड़ी हालत आहे। अल्लाह हिन माल खे साम्हूं निहार। फरमायो विनतियूं वर वर तोखे ॿियो विञो वो किथे, काठियूं कुर्टियुनि कारियूं कख सुकल को किथे। विया वलारनि मां वलर अबरियनि पुठिया ओ किथे, बाग बोरी ऐं बगी बीमार मौला मींहुं वसाए। अल्लाह ऊ धण वा गोईंजा कंहिं वटि पंहिंजा वयूं, उन मां ओछियूं थी वयूं, माल मरे ओछो थी वियो, डुकार पई उहो माल मरे पियो, हराना ओछो थी पियो, माल में खीर वासे मरे ख़तम थी विया। अल्लाह हाणे असां मथां तो दुख लाए छॾ, मींहुं वसाए वेच। अल्लाह ताला खे सॾ कयो। पोइ फरमायो रब रहीमन तो जो नालो रंग रहमत जा रचाए। अल्लाह तू रहीम आहे, तुंहिंजो नालो रहीम आहे। अल्लाह तू रहमत जा रंग रचाए छॾ। अल्लाह सावक खे फैलाए छॾ। अल्लाह सॼे मुल्क में रंग बेरंग जेको घाह उगाए छॾ, असीं ॾिसूं न असांजी अखियुनि खे थधक मिले। फरमायो रब रहीमन तुंहिंजो नालो रंग रहमत जा रचाए, रब रहीमन तुंहिंजो नालो रंग रहमत जा रचाए। माल माण्हू ऐं मेरो सभु बुख मरण तंहिंखे बचाए, पोच पाणी कर पटन ते पोख के परवर पचाए, थियूं सुकन सारियूं से गोला सार मौला मींहुं वसाए। अल्लाह असीं त मरूं था, माल पण मरे पियो। अल्लाह माल पूरो ॾो कयं, बेगुनाह बेज़बान जानवर आहीं। अल्लाह असांजो खेतियूं जेको आहिनि से ख़तम थी वियूं, असां त कंहिं पोखे पण न सघियासीं। अल्लाह असां मथे हाणे मींहुं वसाए। फरमायो अचन आगा तूं असांजे आदतनि अमाल ते। अल्लाह असांजे अमल खे न न्यार, अल्लाह असांजी आदत खे तूं न्यार, अहिड़ा ख़राब इन मथे मींहुं कीअं वसायां। ए आगा ए अल्लाह तूं असांजे अमल खे न, असांजी आदत खे न न्यार। अचन आगा तूं असांजी आदतनि अमाल ते, ॾे माफ़ी मेहर कर माण्हुनि मथे या माल ते, मेहर कर माण्हुनि मथे या पिर थड़ी पए माल ते, आए हर हिक जी त हालत ज़ार मौला मींहुं वसाए। अल्लाह माल के साम्हूं निहार, अल्लाह ज़मीन के साम्हूं निहार, ज़मीन ख़तम थी वई, सुकी वई। अल्लाह ज़मीन के तूं आबाद में जेरी फरमा। पोइ फरमायो जल्द मौला मींहुं वसाए, गुफ्तगू गुल जी इहा। अल्लाह जेको गुल ने फुल रहिया न, इहे तोखे सॾ कई पिया, अल्लाह जल्दी मींहुं वसाए। रुॻो असीं न आहियूं, अल्लाह ज़मीन जूं माकूड़ियूं पण सॾ कई पियूं, अल्लाह ही बेज़बाना जानवर पण सॾ कई पिया, अल्लाह पखी जेको रणी कई था ई पण सॾ कई पिया। अल्लाह तो जल्दी मींहुं वसा, जल्द मौला मींहुं वसाए, गुफ्तगू गुल जी इहा, जल्द मौला मींहुं वसाए, बात बुलबुल जी इहा, जल्द मौला मींहुं वसाए, कीरत सां कुल जी इहा, जंग जर बरबट जबल जूंगार मौला मींहुं वसाए। अल्लाह ताला के इन अखरे में जरा सॾ कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए वेंदे। पाण पण अल्लाह ताला के इन अखरे में सॾ कया आहीं, अल्लाह तो तेनी पण मींहुं वसाए वे। अखर हू चई, ज़बान उहा न आहे, अमल पण हू न आहे, पर अल्लाह इहा दुआ तोखे पसंदि आहे त अल्लाह असीं इन दुआ जे ज़रिए तोखे सॾ कयूं था, असां मथे मींहुं वसा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो पे, हिकिड़ो साहबी अची करे, देहाती इंसान है, गामड़े जो रहंदड़ इंसान है, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरे पिया, ज़मीनूं सुकी वियूं, डुकार पई विया, अल्लाह वटि दुआ घुरो त अल्लाह राह मींहुं वसाए। खुतबो जुमे जो मुंबर मथे उभाए खुतबो ॾींहुं पिया, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के साम्हूं हथ फैलायो,
साहबा किराम चए त आसमान सॼो साफ़ हो, किथे वॾरी पण न वई। अचानक असां ॾिठा जे वॾर भेरा थिया, हाय हाय हथ उभा थी वॾर अची वञे। नबी दुआ आहे जहिड़ा वॾर भेरा थिया, अने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा मुंबर मथे उभा हुआ, बरसात चालू थी वई। बरसात एतिरी वठी मस्जिद जी जेको छत वई उहो जेको आहे टिमई उन में जा बरसात जा फुड़ा किरिया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ीअ में जा मींहं जा फुड़ा किरिया। उन ई मिंबर मथे उभा आई त एतिरो मींहुं वसे थो जे मस्जिद मिंज पाणी पुॼी अचे थो। अल्लाह औलाद अमल असां वटि आई न, उहा पैगंबर ने नबी हुआ, मासूम अनिल खता हुआ, बेगुनाह हुआ। अल्लाह उन जा उम्मती असीं आहियूं, अल्लाह उन नबीअ जो कलमो पढ़ंदल आहियूं। अल्लाह असांखे पण तूं मींहुं वसाए ॾे। मींहुं वठो लगातार 8 ॾींहं वठो, अॻिलो जुमो आयो त उज इंसान वरी पाछो अचे थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मींहुं त एतिरो वसी वियो आहे जे रस्ता रोड मणे टुटी विया। हाणे घर जेको आहे से मणे घरी ने किरी पिया, अहिड़ी हालत थी वई आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे दुआ करो अल्लाह ताला ॿिए किस्क वसाए। फरमायो अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, अल्लाह हाणे ॿिए किस्क वसा, असां मथे न वसा। अल्लाह ॿियण त तूं वसाईं पियो, अल्लाह हियानो मींहुं अचे थो विकिरी मुंहिंजा पाछो वरी वञे थो। अल्लाह हियानो मींहुं अचे थो ऋण मां पाछो वरी वञे थो। अल्लाह हियानो मींहुं अचे हिन ऋण मां पाछो वरी वञे, हियानो मींहुं अचे त हिन ऋण मां पाछो वरी वञे। अल्लाह तो वटि को खोट असीं कोरा वेठा आहियूं। अल्लाह तूं असां मथे रहम फरमा, अल्लाह तूं असां मथे मींहुं वसा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा अस्किना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल, अल्लाहुम्मा अस्कि इबादक व बहाइमतक वंशुर रहमतक व अहयी बलदकल मय्यित। अल्लाह तूं असां मथे मींहुं वसा ने घाटो मींहुं वसा, अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें फ़ाइदो वे नुक़सान न वे, अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें जा घाह थिए, जंहिंमें जा खेती थिए। अल्लाह तुंहिंजी रहमत खे तूं फैलाए छॾ। अल्लाह इन जानवर खे तूं खाधो ॾे। अल्लाह इन ज़मीन खे तूं जीअरो कर। अल्लाह तुंहिंजी जीअरो कंदड़ ईअं ॿियो को पण न आई। पाण हुन रब खे सॾु करण आया आहियूं, पंहिंजा अमल ख़राब आहिनि, पाण वटि अमल आई न, पर अल्लाह असां तो वटि असीं हाज़िर थिया आहियूं त इन उमेद सां हाज़िर थिया आहियूं कि कंहिंजो को अमल पसंदि तोखे हूंदो। अल्लाह हुन हिकिड़े अमल खे साम्हूं निहारे करे असां मथे मींहुं ज़रूरु वसा। अल्लाह असांखे साम्हूं न ते बेज़बान जानवरनि खे साम्हूं निहार। अल्लाह जेको लोणा थी वञनि था, अल्लाह जेको उञ मरे था, अल्लाह जेको बुख मरे था, अल्लाह इन मथां ॾुख लाहे छॾ। मुंहिंजा अज़ीज़ो छेलियूं बगालियां खे साम्हूं ई चवणु चाहियां थो, पाण हर वारी हिते अचूं था, मींहुं पाण मथे ताण करे थो, अल्लाह पाण खे आज़माए थो कि मुंहिंजा बाना मूंखे केतिरो यादि कयूं था। पाण जॾहिं अल्लाह खे यादि कयूं था न हिकिड़ो न 2 3 ॾींहं अल्लाह मींहुं वसाए विझे थो। ईअं जेकॾहिं पाण 12 महीना अल्लाह ताला खे यादि कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं पण पाण मथे ताण न करे। अल्लाह ताला टाइम मथे मींहुं वसाए विझे, पर पंहिंजी हालत इहा आहे कि पाण अल्लाह खे यादि नथा कयूं, अल्लाह खे भुलिया वेठा आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत खे रोके छॾे। मींहुं वसंदो, मींहुं ज़रूरु वसंदो, दिल में रिथा खणी वञो जे इंशा अल्लाह मींहुं वसंदो। दुआऊं घुरी आया आहियूं, अल्लाह ताला वसाईंदो, पर मींहं खां पुठियां पाण खे कोरो करणो आहे। पर पाण मथे मींहुं वठो, त्रियोवर पाण मथे मींहुं वठो, मींहं में जा पंहिंजो माल मतारो थियो, मींहं में जा पाण खे खेती थी, उन माल में पाण खे खीर थिया, उहो खीर पाण डेरीअ ते विकिया, उन पाण मावा कया, उन मां पाण पैसा कमाया, पर केतिरा पाण में जा आहिनि जंहिं उन पैसे में जा, उन माल में जा, उन खेत्र में जा ज़कात ॾिनी वे ऐं को पाण में जा कोई तयार न आहे। अॼु पाण मथे मींहुं वसी पए, पंहिंजा खेत्र धाए पाण खे ॾींदा, पाण गाॾियूं भरे विकिणी अचींदासीं, वापराए छॾींदासीं, अल्लाह जो हक़ कीन कढंदासीं, माल में बरकत पवंदी, खीर थींदा, पाण खीर पिंड पीअंदासीं न विकिणंदासीं, ज़कात कीन कंदासीं। इहा पंहिंजी हालत आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वलम यमनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनिअल क़त्रु मिनस समा वलौलल बहाइम लम युमतरू। जेको पण क़ौम जेका पण क़ौम ज़कात नथी ॾे, ज़कात खे रोके लाइ अल्लाह ताला मींहं खे रोके छॾे थो। पोइ जेकॾहिं ही जानवर न वे न बेज़बाना, त अहिड़े माण्हू मथे जेको ज़कात नथा ॾिए, अल्लाह ताला हिकिड़ी फुड़ी पण न वसाए। मुंहिंजा अज़ीज़ो ज़कात ॾियो, आजो माल आहे, आज पैसो आहे, जेतिरी ज़कात थी हिसाब किताब करे ॾेई ॾियो। ऐं ॿई ॻाल्हि आहे, पंहिंजे मुल्क में बुरायूं फैले पियूं, को पण अहिड़ो गुनाह आहे जेको पंहिंजी क़ौम में न वे, पाण मथे फर्ज़ बने थो पाण बुराई खे रोकियूं,
अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदी, उन अल्लाह जो सो है जंहिंजे हथ में मुंहिंजी जान है, लतअमुरुन्न बिल मारूफ व लतनहवुन्न अनिल मुनकर औ लयूशिकन्न अल्लाहु अन यबअस अलैकुम इक़ाबा सुम्मा तदऊनहु फला युस्तजाब लकुम। जे ऐं ज़रूर माण्हू खे भलाई जो ॾस ॾियो, बुराईअ खां रोकियो, जेकॾहिं ई कम न कयां त आमते अहिड़ो टाइम अचींदो कि अल्लाह ताला आमते को अज़ाब हलाईंदो, पोइ अल्लाह ताला वटां दुआऊं घुरंदा, अल्लाह ताला जी हिकिड़ी पण दुआ खे क़बूल की न कंदो। मुंहिंजा अज़ीज़ दुख पाण ते अची वियो आहे, पाण दुआऊं घुरूं पिया, क़बूल नथो थी त जो कान हिकिड़ो ई पढ़े, पाण बुराई खे ॾिसूं पिया, पाण बदकारी खे ॾिसूं पिया, पाण गुनाह जे कम खे ॾिसूं पिया, पंहिंजी ज़बान कॾहिं खुले नथी, पाण कॾहिं कंहिंखे चयो न आहे, भलाई जो कॾहिं पाण ॾस कंहिंखे ॾिनो न आहे। इन गुनाह मां हथ कढो, तौबा ने इस्तिग़फ़ार कयो, दिल के धोई ने साफ़ कयो, अल्लाह रब्बुल आलमीन के सद कयो, अल्लाह में उम्मीद रखी करे कि अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर पाण ते मींहं वसाईंदो। हाजी सुलेमान जेको वज़ीराणी वाह जत उन जेको दुकार अॻे पाण ते पियो त इन हिकिड़ा शेर चयो हो, उहे शेरा खे सुणाए ॾियां, मुंहिंजी ॻाल्हि ख़तमु कयां। फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे ॾुकार। अल्लाह ताला जॾहिं कावड़ जे थो न, अल्लाह जॾहिं नाराज़ थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन ॾुकार खे हलाए थो। फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे ॾुकार, जिने त क़ौमनि के करे दार, इन मां इबरत मान वठनि, मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखणियनि। उहो माण्हू जेको मुल्क खे छॾे माल काए हलिया विया, फरमाईंदा उहो मूंखे यादि पवनि था, न यादि एतिरे लाइ करे पवनि था अॼु उहो मुल्क मां वेंदा रहिया, तंहिंजो पाण इहो जो ॾुकार अची वियो, ॾुकार एतिरे लाइ करे अची वियो जो अल्लाह ताला गुनाह में नाराज़ थी पियो आहे। फरमायो कावड़ जे जॾहिं रब कहार मुल्कनि ते पोइ विझे ॾुकार, जिने त क़ौमनि के करे दार, इन मां इबरत मान वठनि, मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखणियनि। बचे त तिन में का बीमारी, पवे बि तिन में कुल्फ़त कारी, ज़ालिम हाकिम थियनि ज़ारी, तात लाइ मन तौबा कनि, मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखड़ियनि। खोटी कन जे तोड़े माप रोकियनि जेकी माल ज़कात, जेको खोटी माप तोड़ कनि, जेतिरा पैसा थियनि ओतिरा मजूर खे ॾिए न, परियां जेतिरा अचे एतिरा माण्हू वटि पुॼाई न, विच में खाई वञे, ख़यानत करे वञे, कंहिंजो हक़ पूरो न कई त अल्लाह ताला कुकुर करे थो, उन मथे ॾुकार हलाए थो, ज़कात न ॾी अल्लाह ॾुकार हलाए थो। फरमायो खोटी कन जे तोड़े माप रोकियनि जेकी माल ज़कात, ॾुकार तिन ते फाड़े वात, ढूंढनि जा पोइ ढेर थियनि, मूंखे था मन ते था चढ़नि अॼु पण सारिया से अखणियनि। जेको क़ौम ज़कात न ॾे अने हक़ माण्हू जो पूरो न करे, उन मथे ई ॾुकार अचे थो, पोइ माल जेको वेंदा ई मरी वञनि था, जिते न्यारो रोगी माल जी ढूंढ जा ढिढ लॻा पिया आहिनि, अहिड़ी हालत क़ौम जी थिए थी। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पाण हिक ॿिए मथे जेकॾहिं ज़ुल्म कयूं था, ज़ुल्म खे ख़तमु कयूं, पाण न्यारियूं उहा ज़मीन जेको अॼु सुञी पई आहे, पाण पुछा नथा कयूं, सवारी फुड़ी किरंदी कुआरी ठपाए पाण वेठा आहियूं, चौफेर वार करे छॾींदासीं, क्या माल की न मटे सघंदो। कंहिं बेज़बान जानवर खे जेकॾहिं पंहिंजे खेत्र में ईअं ढरी अचींदो, पाण सयूं कुआरियूं हणूं था, ये पंहिंजी हालत आहे। मींहुं वसे थो उन जानवरनि लाइ करे, पाण सीमूं मणे वारी छॾियूं, ॿ एकड़ वे त माण्हू 20 एकड़ वारियो वेठो आहे, पाण रोड रस्ता बंदि करे छॾिया, पाण नदियूं जेको आहे उन खे पण बंदि करे छॾियूं, पाण डूंगरनि जूं वाटूं पण बंदि करे छॾियूं। अल्लाह माल मथे वसा, माल ते वसा, माल लाइ करे पाण छॾियो कोन आहे, ज़मीन त पाण छॾे न जिते माल चरे, पाण मणे वाड़ा वेठा आहियूं, माल जो मोह न ॾियो, चओ अल्लाह मूं ते वसा, अहिड़ो गुनहगार आहियां, माल लाइ करे पाण कीअं न छॾियो, इन वाटे खे खोलियो, ही ज़मीन जेको कब्ज़ो कया इन मां हथ कढो न। अॼु त पंहिंजा माण्हू खूटी ज़मीन मथे खोटा कब्ज़ा करे पैसा कमाई पिया, वॾो ज़ुल्म आहे, कंहिं मथे ज़ुल्म न कयो। ही जेको मज़लूम जी दुआ आहे न, अल्लाह ताला आसमान मथे सुणे थो। अॼु ज़ुल्म करे लाहींदा, सवारे पिट लॻंदी, बद दुआ लॻंदी, बर्बाद थी वेंदा, इन वस्तुअ खां बचो। पोइ इन आख़िरी शेर जे अंदरि फरमायो क़ौमूं जेकी कन ज़िना, कावड़ जे तिन करे फना, पिटे त तिन जी कटे बिना, मौत बि तिन में मारा कनि, मूंखे मन थे था चढ़नि अॼु पण सारिया से अखड़ियनि। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन खां पाण आख़िरी में दुआ घुरूं था, अने मींहं नमाज़ जो तरीक़ो दुआ घुरे जो ई आहे कि पंहिंजो लियो जेको हिन लोहे ले खे पाण पलटाए छॾियो, रुमाल पाण ॾिसूं आहे हिनखे पाण ऊंधो करे
अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं ये इशारो कयूं था जे अल्लाह इन मुल्क जी हालत जो ख़राब है ये असां नथा मोटाए सघूं। अल्लाह दुकार मां सुधार कयूं, असां में ये ताक़त नाहे, असां में एतिरी ताक़त है जो असांजे लेह खे असां बदिलाए छॾियो आहे। अल्लाह लेह खे असां वारे छॾियो आहे। अल्लाह तोखे ईअं पलो विझूं था, हिन रूमाल खे जीअं असां पलटाए छॾियो आहे। अल्लाह हिन दुकार खे पलटाए तो सुधार करे छॾ। अल्लाह तूं असां मथे रहमती ने बरकती मींहुं वसा। अल्लाह तुंहिंजा बाना तो वटि आया आहीं। अल्लाह तो वटां दुआऊं घुरो था, मींहुं असां मथे नमाए ॾे। अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा, अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा, मरियम मरिया नाफियन गैर ज़ारिन आजिलन गैर आजिल, अल्लाहुम्मा अस्क़ि बादक व बहाइमतक वंशुर रहमतक वाहयी बलदकल मय्यित, अल्लाहुम्मा अग़फिर लना वलिल मुमिनीन वल मुमिनात, रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना व अख़्ताना, रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना, रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फिर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन। अल्लाह असीं बेबस लाचार थी करे तोजे घर में आया आहियूं। इन मैदान में तोखे सॾ कयूं था, सुणंदड़ ॿियो को बि न आहे। अल्लाह गुनहगारनि जे गुनाह खे माफ़ करे असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह दुकार जेको डूंगर जा असांजे मथे मथे अचे पिया, अल्लाह तूं लाए ने दूर फरमा। अल्लाह असांजा माल बुख मरनि था, तंहिंजे बुखे खे तूं लाए दूर फरमा। अल्लाह असांजा खेत्र जेको खाली पिया आहिनि इन खे तूं आबाद फरमा। अल्लाह असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार, अल्लाह असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार, अल्लाह तूं असांखे मिठो थधो पलर पाणी प्यार। अल्लाह वडर मथे हले पिया, इन खे हाणे इजाज़त ॾे जेको असां मथे मींहुं नाज़िल कईं। अल्लाह इन आसमान जा दरवाज़ा तूं खोले छॾ। अल्लाह आसमान मथां रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असांजो ही डांडी असांजो रणी तूं सुणी ला। अल्लाह तूं असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असीं असांजे बुज़ुर्ग खे पूरे पीरसने के कोठे तोजे हिन घर में आया आहियूं। अल्लाह इन अच्छे वारे जी तूं लज रखी ला। अल्लाह इन बुज़ुर्ग जे दुआ खे तूं कबूल फरमा। अल्लाह असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिरहमतिका या अरहमर राहिमीन, बिरहमतिका या अरहमर राहिमीन, बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन।